प्रोग्राम यादिन जे सफर में असा के याद कयो मोहम्मद आलम खान बलोच जगवाणी। प्रोग्राम में शामिल मीर बश्क जगवाणी ए गुलाब जगवाणी आवाज जे सदा मलिक सफर में असा साम सफर मोहम्मद रहीम जगवाणी साई गुलबहार जगवाणी। कलम खणे तो शहर शिकारपुर खां मोहम्मद आलम खान बलोच जगवाणी। दर्दन जे लहरन में गरक थी वेल मुझो ही वजूद हाणे उजड़ी चुको आहे। हाणे वक्ती वक्त के केड़ियूं मयारू डिजन हाण त सिर्फ ही सिर्फ साह खणण जी रस्मन में जिया पियो। इन्हीं आस्ते जिया पियो मन पिरीन जी याद में मुझे यादिन जा गुल फुटी पवन उन जी ज़हन जी दुनिया में मुझी याद जा कबूतर उड़ी पवन। हयाती थी अधूरी मिठा तुझे वञण खां पोए हयाती थी अधूरी वही मिठा तुझे वञण खां पोए हा खफ़ा थींदे मिठा वही तुझे वञण खां पोए। असां उहे माण्हू आहियूं तुझी मुस्कुराहट जी हिकड़ी झलक लाए दिलिन जा सौदा करे छड़िया। कंहिंजे मुल्क जे अॻियां पंहिंजी खुशियुनि जा हज़ारे खज़ाना खोले छड़िया। पर अफ़सोस पर उन माण्हुनि ज़रे जेतिरो बि क्यास न कयो ऐं असांजी ॾिनल मोहबत विसारे अलाए किथे वञी पाण वसायो। तो अलाए किथे वसायो पाण खे मूं वटि हेल वसकारा हुआ पर तू न हुए। ऐं हा ऐं मूं कंहिंजी ॾिनल मोहबत में अजाया पंध पे कया ऐं कंहिंजे नाए यादुनि जूं अगरबत्तियूं जलाए राति तन्हाई में पुकारियो बि सही ऐं पंहिंजे पाण खे जलायो बि थई। पर अञा ताईं मुंहिंजी सार न लधई ऐं हुन अलाए छो विसारे छॾियो ऐं हुन खां छो विसरियासीं। इन्हीं ॻाल्हि सां असीं फ़क़ीर माण्हू अञा ई महरूम आहियूं। असां त उनखे अञा ताईं राति तन्हाई में पुकारियूं था। असीं त अञा ताईं उनखे सारे अखियुनि जा पांद आला कयूं था। ऐं हा इहा सच आहे त असीं उनखे हेल बि विसारे न आहियूं सघिया। ऐं मूंखे कंहिं शाइर जूं सिटूं यादि अचनि थियूं त विसारे छॾियो अथई सुठो कोन कयो अथई तिरी पंहिंजे दिलि सां धिकारे छॾियो अथई सुठो कोन कयो अथई। हा मुंहिंजा पिरी वक़्तु ईंदो त ज़रूरु सारींदे त असांजी मोहबत असांजी दोस्ती असांजो प्यार छा हो ऐं उहो ई साॻी तोखां विसरी वियल दर्दन जो सतायल मोहम्मद आलम खान बलोच जगवाणी। हयाती जे रही दिल पर वरी प्यार मिलदासी मुक़द्दर में लिखियो हूंदो वरी दिलदार मिलदासी। हयाती जे रही दिल पर